मुदस्सिर नज़र बलोच इबरत टेलीविज़न नेटवर्क की एशिया कप के हवाले से नशरियात में अज तक अपडेट ॾींदा हलूं। तो अज एशिया कप में भारत और नेपाल जो मुकाबलो है। भारत और नेपाल जो ग्रुप स्टेज में ही आखिरी मुकाबलो है। भारत पहिरीं मैच में पाकिस्तान से ट्राई करने की बुनियाद से उन्होंने 1 पॉइंट मिलियल है। जैसे अज जो पालीकेली के मैदान से मैच ॾिठल है भारत और नेपाल जो बिन्हीं टीमन ला अहम ज़रूर है, पर ख़ास तौर से नेपाल ला अहम है। छाकाणि त पालीकेली में अज 80% बरसात जा इम्कान ज़ाहिर किया पिया वञनि। जेकॾहिं बरसात वसे थी ऐं बिन्हीं खे 1 पॉइंट मिले तो उनमें इम्कान आहिनि त पंहिंजो जेको आहे इम्कान न बल्कि वाज़े तौर ते नेपाल ॿाहिरि थी वेंदी। जेकॾहिं पंहिंजो मैच थिए थी ऐं नेपाल मैच खटे थी तो नेपाल जा चांसिस आहिनि टॉप 4 में पहुचण जा। टॉप 4 में पहुचण लाइ नेपाल के कंहिं बि सूरत में भारत के शिकस्त ॾियणी पवंदी। भारत के शिकस्त ॾियण के ज़ाहिरी तौर मुश्किल है, छाकाणि भारत एक मज़बूत टीम है। भारत जेकॾहिं पाकिस्तान खिलाफ़ एक सुठो हदफ़ जोड़न में कामयाब थी वई, बदकिस्मती से थियो ईअं जो बरसात थी वई ऐं मैच मुकम्मल न थी सकी। बहरहाल अज जेकॾहिं प्लेइंग 11 की ॻाल्हि कयूं तो अज भारत तरफां पंहिंजो प्लेइंग 11 में जसप्रीत बुमराह मौजूद न हूंदो। जसप्रीत बुमराह जे पंहिंजो औलाद जी नेमत से पंहिंजो अल्लाह साईं नवाज़ो है, उनजे करे हू पंहिंजे ॾे रवानो थी वियो आहे। अॼु उन जगह ते अर्शदीप सिंह या ॿिए कंहिं बॉलर के मौक़ो ॾियण जा इम्कान आहिनि, जॾहिं त नेपाल तरफां बि कुछ तब्दीलियुनि जा इम्कान आहिनि। जेकॾहिं पंहिंजो मौसम पंहिंजो साथ ॾिनो तो मैच सुठी थी वेंदी। बाक़ी ज़ाहिरी तौर ते मौसम जे हिसाब सां पालीकेली में ॿुधाइनि पिया तो वॉश्ड आउट थी वेंदो हुयो। सो अचो तो मैच के एंजॉय कयूं था ऐं मैच खां पोइ जेकॾहिं मैच सुठे नमूने थिए थी तो वरी तव्हांखे पंहिंजो तजियो पेश कंदासीं। तेसिताईं असांखे इजाज़त ॾिना। मुदस्सिर नज़र बलोच, इबरत टीवी, हैदराबाद।